WW न्यूज़ में ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं यूसी मिशन जे ॻोठ शादी फल्ला तालुक बरसात ॿोड़े छॾियो। ॻोठ शादी वलार में बरसात 400 खां वधीक घर किराए छॾिया ऐं लातइदाद घर अञा बि पाणी हेठि पाणी निकाल कढण जो सिलसिलो जारी। गुणे ज़िले काउंसिल जे चेयरमैन मखदूम अली मोहम्मद वलारी जे ॻोठ खे बरसात मुकमल ॿोड़े छॾियो। वलारी साहब ॻोठनि लाइ हमदर्दी इज़हार कंदे पंहिंजा पुराणा तोड़े नवां घर ख़ाली कराया। बरसात मुतासिरनि खे पंहिंजे घरनि में विहारे छॾियो। गुणे ज़िले काउंसिल जे चेयरमैन मखदूम अली मोहम्मद वलारी ऐं गुणे ज़िले काउंसिल जे मेंबर मखदूम मरूफ वलारी पंहिंजे घर भातियुनि खे हैदराबाद शिफ्ट करे पंहिंजे ॻोठ जे बरसात मुतासिरनि खे पंहिंजे पुराणनि घरनि ऐं नवनि ज़ेर तइमीर घरनि में विहारे छॾियो ऐं संदे खाधे पीते जो इंतज़ाम पाण कयो। यूसी मिशन जो ॻोठ शादी वलार खे चारों तरफ़ पानी जो घेरो आहे जॾहिं त मखदूम अली मोहम्मद वलारी ॻोठ जे टिनी तरफ़नि खां मशीनूं लॻाए पाणी कढण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। उन मौके ते गुणे ज़िले काउंसिल टंडोलार जे चेयरमैन मखदूम अली मोहम्मद वलारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुश्किल जी हिन घड़ी में असां बरसात मुतासिरन सां गॾु आहियूं। यूसी मिशन समेत पूरे ज़िले टंडोलार में असांजी टीमूं बरसात मुतासिरन लाइ कमु करे रहियूं आहिनि। रोडी चयो त वलारी हाउस जा दरवाज़ा अवाम जे लाइ हर वक़्तु खुलियल आहिनि। असां पिणु अवाम सां राब्ते में आहियूं। अवाम जे हर दुख सुख में वलारी ख़ानदान पाण निभायो आहे। मखदूम मरूफ वलारी चयो त असां पब्लिसिटी लाइ न पर हक़ीक़ी ख़िदमत ते यकीन रखूं था। मख़लूक़ ख़ुदा जी ख़िदमत करण खे पंहिंजी इबादत सम्झूं था। मखदूम अली मोहम्मद वलारी चयो त असां खां जेको बि पुॼी सघियो हुकूमत खां बरसात मुतासिरनि खे ॾियारींदासीं जीअं ही वरी पंहिंजे पेरनि ते बीह सघनि। हिन ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु मूं मोहम्मद कासिम मल्लाह खे पंहिंजी टीम सां गॾु जाइ ॾिना। ईंदड़ ब्रेकिंग न्यूज़ में असां तव्हां मोकिलींदासीं त पोइ अलाए पाण पंहिंजो ज़रूरु ख़्यालु रखिजो। ख़बरुनि ऐं इश्तिहारनि जे लाइ असां सां हिन नंबर ते ज़रूरु राब्तो कजो।